बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सोजरो न्यूज़ में भली कार। सोजरो न्यूज़ रिपोर्टर अली असगर मीरानी मूजिब पंजाब कॉलोनी कराची में गुम थियल नाज़िया पिताफ़ी ॿिनि ॾींहंनि खां गुम हुई, जेका कराची पुलिस वटां मिली वई आहे। अहिड़ी तस्दीक नाज़िया पिताफ़ी कई आहे। वादे कजे त कुछ ॾींहं अॻु उॿावड़ो में मुबना तौर पुलिस मुक़ाबले दौरान दहशतगर्द ॼाणायल नौजवान इमामुद्दीन पिताफ़ी जेको मारिजी वियो हो, नौजवान नारी उन जी भेण नाज़िया पिताफ़ी पंजाब कॉलोनी कराची में गुम थी वई हुई, जंहिंजूं ख़बरूं मीडिया ते हलण खां पोइ नाज़िया पिताफ़ी खे आज़ादु कयो वियो आहे। नाज़िया पिताफ़ी वारसनि खे फ़ोन करे ॿुधायो त ख़बरूं नशर थियण खां पोइ कराची पुलिस मूंखे आज़ादु कयो आहे। मां हाणे ख़ैरियत सां पंहिंजे कराची वारे घर में आहियां। नाज़रीन, पंजाब कॉलोनी कराची में गुम थियल नाज़िया पिताफ़ी बाज़ियाब थी पंहिंजे घर पहुची वई आहे।